वफाकिगतों व अब्बा मता अल्लकुम वलियन आमिकुम। एड़ा एड़ा फसल तो तैयार कया जेके जानवरन जे ला भी फायदो इंसानन जे ला भी फायदो। इन सिज जी गरमाइश में मां अल्लाह तवा जे ला मेवा तो तैयार कया। ओ मुझा सोना मोहम्मद तू भी सिजा पर तो वारे सिज जी थदाण में अबू बकर सिद्दीक तो तैयार कया। साहब आशिक जो सुभान अल्लाह। ओ सोना हबीब तू भी सिजा तो वारी सिज जी थदाण में मां उमर फारूक आजम तो तैयार कया। सोना तो वारी सिज जी थदाण में मां हजरत उस्मान सखी हयादार हाफिजुल कुरान जामिउल कुरान तो तैयार कया। ओ सोना सिराज मुनीरा वारी थदाण में मां रब मुर्शिद अली शेर खुदा फातिह खैबर असदुल्ला तो तैयार कया। सोना तो वारी सिज जी थदाण में मां खालिद बिन वलीद सैफुल्ला तैयार कयो। सोना तो वारी सिज जी थदाण में मां अब्दुल्ला बिन मसूद शेख तफसीर तैयार कयो। सोना तो वारी सिज जी थदाण में मां अल्लाह सवा लख सहाबा जी जमात तैयार कई जिनके हिन कुरान में रज़ी अल्लाह अन्हुम व रज़ू अन्हु जो सर्टिफिकेट ॾेई छॾियो। तॾहिं त मुंहिंजी अम्मी आयशा सिद्दीका तय्यबा ताहिरा हुमैरा रज़ी अल्लाह अन्हा आसमान ॾे तके आसमान के चवे थी लना शमसुन वलिल आफाक शमसुन। ओ आसमान वडाई न कजाए तकब्बुर न कजाए फख्र न कजाए। आसमान तो वट भी सिजा मां आयशा वट भी सिजा। जेके अम्मी आयशा के मञींदा आहिनि उहे हथ मथे करे सुभान अल्लाह। आयशा तो वट भी सिजा असां वट भी सिजा। शमसी खैरुम बिन शम्स समा। ए बीबी साहिबा जा लफ्ज़ तो पढ़ा चवे थी आसमान तो वारे सिज को अल्लाह जेको मां बीबी आयशा के सिज ॾिनो आहे उहो वधीक भलो आहे। त आसमान तो जे बीबी आयशा के दलील दे दावा त कई त तुझो सिज भलो आहे दलील दे। अम्मा आयशा दलील थी दे फ़इन्न शम्स ततलु बअदल फज्र व शम्सी तालिउन बादल इशा। हाय जे अरबी समझे तो वडो मजो अचे या चो सुभान अल्लाह। शादी जे माना बुधाया इन लफ्ज़न जी माना बुधाया तुझे दिल ठरी पवंदी आशिक़े रसूल जो सुभान अल्लाह। फ़इन्न शम्स ततलु बादल फज्र। आसमान तोखे जेको अल्लाह सिज ॾिनो आहे इहो फज्र जी नमाज़ खां पोइ उभरदो आहे। व शम्सी तालिउन बादल इशा जेको मां आयशा के रब सिज ॾिनो आहे इहो चमकंदो ई सोमाणी नमाज़ खां पोइ आहे। हाय हाय ओ आसमान तू वॾाई न कर छो त तो वारो सिज सुबुह जो उभरे त सिज लथे जो लही वञे। हाणे बीठो आहे सिज हाणे छा आहे ऊंधे आहे न लही वियो। पर मां आयशा के जेको अल्लाह मिठो मोहम्मद पाक सिज ॾिनो आहे जॾहिं को उभरियो आहे त लथो ई न आहे। एॾो चमकंदो आहे जो टोपे वारी सुई गुम थियल मां आयशा जी गुम थी वेंदी आहे बि कमरे में मुंहिंजो मुस्तफ़ा करीम ईंदो आहे त मां टोपे वारी सुई गुम थियल बि ॻोल्हे वठंदी आहियां। अल्लाह बीबी अम्मा आमिना साइण थी फरमाए पोइ मां सोचा पई त हाणे महबूब जी विलादत थिए थी काथों जी दाई घुराया। सीरत हलबिया जा मुसन्निफ लिखनि था हातिफी आवाज़ आया आमिना दुनिया जो ॿार छोड़िया जो दुनिया जो दायूं ईंदियूं। हे लोलाक जो सरदार आ जन्नत जो घोटा आमिना तू अकेली वे कमरे जो दर बंद करे वे त मां अल्लाह तोड़े जन्नत जो दायूं थो मोकिलियां। काथों जो दायूं ॻाल्हायो जन्नत जो दायूं सही जन्नत जो घोटा त दायूं भी जन्नत। फरमाए थी अम्मा आमिना मुझे कमरे में ॿ औरतूं आयूं सुभान अल्लाह। मां सुञाणा कोन पई मुझे वेझो आयूं बाख फुटण महिल आमिना तू निंड कर आराम कर त ॿिन्ही जहाननि जे सरदार जी विलादत थे। मां उन्हनि खे चयो तव्हां दायूं कहिड़ियूं आयो पंहिंजो नालो त ॿुधायो तारुफ़ त करायो। हिकड़ी चवे थी आमिना तू सुञाणे न सुञाणे तुझे पेट में जेको ॿार आहे इहो लोलाक जो सरदार आहे। आमिना पंहिंजी मर्ज़ीअ सां न आयाऊं अल्लाह जे हुक्म सां आयाऊं।
आमिना मां उहा औरत जो मां पंहिंजी झोल में मूसा कलीमुल्लाह जहिड़े नबीअ खे रांदि खेॾाई आहे। आमिना मुझो नालो बीबी आसिया है, मां फिरौन जी घरवारी आ, मां ला इलाहा इल्लल्लाह मूसा कलीमुल्लाह जा तराना पढ़ण वारी ईमानदार औरत आ। तॾहिं त अल्लाह ताला कुरान में नबी साईं जी इन दाईअ जो ज़िक्र कयो आहे 28 सिपारे में सूरत तहरीम जी आख़िर में मुझो रब तो फरमाए वज़रबल्लाहु मसलन लिल्लज़ीना आमनु इम्रअत फिरऔन इज़ क़ालत रब्बि इब्नि ली इंदक बैतन फिल जन्नह वनज्जिनी मिन फिरऔन वअमलिही वनज्जिनी मिनल क़ौमिज़ ज़ालिमीन। जेके कुरान वणे बैत मथे करे जो सुभान अल्लाह। ए सॼो पिंडाल भरजी वियो कुरान जे आशिक़नि जो। दोस्तो हीअ मूसा नबीअ खे झोल में खणण वारी बीबी आसिया फिरौन जी घरवारी, पर अजब जी ॻाल्हि आमिना मुझो मुड़ुस वॾो ज़ालिम हो। हासे शीखा लोह मूंखे हथ पेर रस्तनि सां ॿधी शीखा तपाए बाहि में गरम करे मुझे जिस्म के हणाईंदो हो। मां न मञींदीमांसि, उनखे सजदा न कंदी हुयमि, छो त मां सजदो कंदी हुयमि रब मूसा व हारून, जेको मूसा जो बि रब आहे हारून जो बि रब आहे। बस पो अल्लाह के रोई करे चम रब हिन ज़ालिम फिरौन मो जान छॾाए। रब इब्नि ली इंदक बैतन फिल जन्नह, अल्लाह मुझो जन्नत में कमरो त ठाराए। वनज्जिनी मिन फिरऔन, हिन फिरौन मो जान छॾा, ज़ालिम क़ौम मो जान छॾा। रब चयो आसिया तौहीद ते पक्की थी जाए, ईमान ते पक्की थी जाए, कमरो भी ठारायो थमाए, छो त शिरक खो मां अल्लाह के नफ़रत आ, तू तौहीद ते पक्की थी। हिन मुड़स ज़ालिम मो तुझी जान छॾाए, अच त जन्नत में तोखे मिठे मोहम्मद पाक सां निकाह कराईंदो सा। अॼु दाई थी आहियां, सुभाणे इहो आमिना तुझे पेट में जेको ॿार आहे इहो जन्नत में मुंहिंजो घोट थींदो, मां राणी थींदीमांसि। अच्छा ये ॿी केरा औरत जेका तोसां गॾु आई आहे, उन ॿीअ बि पंहिंजो तारुफ़ करायो। आमिना मां बि अल्लाह जे हुक्म सां आई आहियां, मां बि उन नबीअ जी माउ आहियां जंहिं पींघे में ॻाल्हायो हो। क़ाल इन्नी अब्दुल्लाह, हाणे थकिजी विया मां दुआ घुरां। क़ाल इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजालनी नबिया वजालनी मुबारकन ऐनमा कुन्तु व औसानी बिस्सलाति वज़्ज़कात मा दुम्तु हय्या व बर्रम बिवालिदती वलम यजअलनी जब्बारन शक़िया वस्सलामु अलैया यौम वुलिदतु व यौम अमूतु व यौम उबअसु हय्या। अॼु उस्ताद लाउड बि अहिड़ो खोले ॾिनो, अॼु मां शिकारपुर ताईं दुआ कंदो वञासि। हा अल्लाह कंदो जन्नत में बि को साउंड जो दुकान खोलींदे। कुरान जा आशिको दीन जा परवानो अर्ज़ पियो कयां, बीबी आमिना के तारुफ़ थी कराए त हीअ मूसा नबीअ के झोल में खणण वारी मां वरी ईसा नबीअ जी मां, जंहिंजे नाले ते अल्लाह कुरान में सॼी सूरत रखाई आहे मरियम। हा साईं, मरियम भी मरियम आ। वज़कुर फिल किताब मरियम इदिन तबदत मिन अहलिहा मकानन शर्क़िया। वाह खुदा तुझी ताकत, चे तो मुशरिको कुछ त हया कयो, अड़े कब्र को झंडे को दा औलाद वठो, मुझे दर ते छो न था चो। मां अल्लाह जी एडी ताकत आ, मां जेकॾहिं औलाद ॾियण ते अचां त मां मुड़स जो भी मोहताज न आहियां, बिना शादीअ जे भी ॾेई थो सघां। हे वरी चवंदा न 7 चक्कर ॾे कब्र जा पो पुट ॼमंदे, 7 सूमर रही चरिया कब्र वारे को तो घुरे, उन को नथो घुरे जंहिंजी ताकत एडी वॾी आहे, बिना शादीअ जे भी औलाद ॾे थो। हा साईं, अम्मा मरियम गुसल खाने में वही, अञा कपड़ा भी न लाथई,
केर पुजियो जिब्रील अची वियो फतमसल लहा बशरन सविया काथे लिखल आहे कुरान में लिखल आहे जंहिं सूरत में लिखल आहे सूरत जो नालो बीबी मरियम हा जिब्रील आयो इंसानी सूरत में हेॾे पोइ अम्मा मरियम ईअं न चयो त बाबा ज़करिया बचा ईअं चई असां वटि कीअं माण्हू चवंदा आहिनि हक़ पीर मिठा तुंहिंजा तीर ते खा या गोस बहावल बेड़ा धिक वाह भी वधी विया ओ सोणी सोना कलंदर तू बचाए ओ भिटाई तू बचाए साईं हाजन जा तू बचाए साईं कंबर वारा तू बचाए हथ कुरान निज तौहीद तो समझाए अम्मा ये नथी चवे बीबी मरियम त ओ ज़करिया तू बचाए बाबा बचाए अलाए केरा मुझे वेझो तो अचे मरियम जेके लफ्ज़ गालाया रब के वणिया रब कुरान में लिखाया क़ालत इन्नी अऊज़ु बिर्रहमान केखो पनाह वते मां चवंदो आहियां सॼी दुनिया जा पीर गॾायो मुर्शिद गॾायो वलीअ गॾायो गौस गॾायो कुतुब अब्दाल कादरी चिश्ती नक्शबंदी शेरवर्दी सॼी काइनात जा इंसान गॾायो पर मिठे मोहम्मद जे कदमनि जी जुतीअ जे दज़ जे बराबरि बि न कया अबू बकर सिद्दीक़ जी झोल में सुतो पियो आहे कुरान में लिखल आहे सिद्दीक़ तो चवे या रसूल अल्लाह जंहिं दुश्मन को भगासे उहो त मथों बीठो आहे इज़ अख़रजहुल लज़ीन कफ़रू सानियस नईने इज़ हुमा फिल ग़ार ॻाल्हि निकिती आहे त कुझु तौहीद जी ख़ुशबू ॾेई वञा सानियस नईने इज़ हुमा फिल ग़ार इज़ यक़ूलु लिसाहिबिही हेॾे तक जाए सिद्दीक़ तो चवे अल्लाह जे रसूल खे या रसूल अल्लाह तव्हां असां गार में वेठा आहियूं पर दुश्मन जा पेर नज़र था अचनि मथों बीठो आहे हिन दौर जो मुर्शिद हुजे हा त हीअं हीअं झोल हीअं पुठी ठपियो चवे घबराए छो तो मां जो वेठो आहे ईअं चवे हा पर काइनात जे नबीअ जो जवाब ॿुध सॼी दुनिया जा पीर महबूब जी जुतीअ तो घोरिया मुझो सोनो नबी तौहीद वारो छा तो चवे इज़ यक़ूल लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना नबी साईं जा लफ़्ज़ ओ सिद्दीक़ ढुञे छो तो भली दुश्मन बीठो हुजे पर तोसां ऐं मूंसां अल्लाह जो गॾु आहे जंहिंजो रब तंहिंजो सभु जेके रब रखे तंहिंखे केरु चखे वाह सिद्दीक़ मां तुंहिंजी अज़मत तो कुर्बान वञा अल्लाह अकबर कबीरा अम्मा साइण थी फरमाए अम्मा मरियम भी ईअं चयो क़ालत इन्नी अऊज़ु बिर्रहमान और रहमान तू बचाए त जिब्रील ॻाल्हायो अम्मा ढुजे छो थी मां त इंसान छो रही मां त मलाइका हाँ इंसानी सूरत में आवां चे छो आवां चे क़ाल इन्नमा अन रसूल रब्बिक लिअहब लक गुलामन ज़किया अम्मा अल्लाह पंहिंजी कुदरत ॾेखारे मुशरिकनि खे सम्झाए थो त पुट ॿियनि खां न घुरो मां अल्लाह खां घुरो बिना शादीअ जे बि मां ॾेई थो सघां त अम्मा रड़ी निकिरी वई छाती ते क़ालत अन्ना यकूनु ली गुलाम जिब्रील मांखे कीअं पुट थींदो वलम यमससनी बशर मां त कंहिंसां शादी न कई आहे मांखे त कंहिं टच ई न कयो आहे ब्लूटूथ ई न थियो आहे मांखे कीअं औलाद थींदी वलम यमससनी बशर अञा ज़ीपियाई न थी आहे ब्लूटूथ ई न थियो आहे मांखे कीअं औलाद थींदी वलम अकु बग़िया मां ज़ान्याणी औरत न आहियां जो मां ॿार हरामी ॼणा मां त पाक औरत आहियां जिब्रील तो चे माई घबराए छो थी क़ाल कज़ालिक क़ाल रब्बुक हुव अलैया हय्यन सदके कुरान जे समझाइण ओ मरियम तू थी चवे त मूंखे कीअं पुट थींदो मुंहिंजे रब जे आॾो इहा शइ आसान आहे जे कुन फयकून सा सत आसमान ठाया रुगो बां डिगी कर त फूक ॾियण मुंहिंजो कम आहे तुझे पेट में 9 महीननि जो हमल तैयार करे ईसा नबी पैदा करणो अल्लाह जो कम आहे बस जिब्रील रुगो हीअं कयो हीअं मरियम जी कमीस ते आंगुर रखी उफ 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 हीअं फूक ॾिने माईअ जे पेट में 9 महीननि जो ॿारु तैयार थी
अज हथ मथे करे जो औलाद इन को घुरंदासीं जेको बिना शादीअ जे बि ॾिए थो, बिना पीउ जे बिना मुड़ुस जे बि ॾिए थो, इन को घुरंदासीं। इंशाअल्लाह इहो रब ॾींदो असांखे। हलऊं अॻिते। ओ क़ुरान जा आशिको, दीन जा परवानो। हाँ ॻाल्हि हले पई मदीने वारे साईं जी, मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जी। याद आ विसरी वई ॻाल्हि? हाँ साईं, कंहिं दोस्त चिठी लिखी आहे दुआ जे लाइ, इंशाअल्लाह दुआ आख़िर में कयूं था। ओ क़ुरान जा आशिको, दीन जा परवानो, अम्मा मरियम तारुफ़ करायो। ॿई औरतूं जिनजो ज़िक्र बीबी मरियम जो क़ुरान में, व मरियम इब्नत इमरान अल्लती अहसनत फरजहा फनफखना फीहि मिन रूहिना व सद्दक़त बिकलिमात रब्बिहा व कुतुबिही व कानत मिनल क़ानितीन। चई दे न सुभान अल्लाह। हाणे मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा जी विलादत थी, इहे ॿई औरतूं ग़ाइब थी वियूं। मुझो मिठो मोहम्मद पाक जियां जो जायो तो सुभान अल्लाह जमण सां सजदे में बीबी सोबिया चेती मां जियां जो दर खोलियो त मासूम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सजदे में आ। असां परेशान थियासीं अलाए कंहिंखे तो सजदो करे। उन महिल माण्हू बुतन के सजदो कंदा हा, उन महिल माण्हू सिज चंड के सजदो कंदा हा। नजर जो कयां त मासूम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अशद आंगुर मथे आ, अशद आंगुर मथे आ। वरी जो ॾिसां त मासूम जा चप भी चुरन था। ओ घोटकी ज़िले जा मुसलमानों, मुगल कलवर जे गोठ में भाऊ अरबेले मीरानी साहब जी, भाऊ नासिर अली कलवर साहब जी दावत ते अचण वारो ता मौलविन को ॿुधो आ त ईसा नबी पींघे में ॻाल्हायो, पर असांजे नबी महबूब मुस्तफ़ा जमण सां ॻाल्हायो त चप चुरन पया। बीबी सोबिया कन ॾिनो त आवाज़ पियो अचे, सुबहान रब्बियल आला, सुबहान रब्बियल आला। मां मोहम्मद जो सजदो उन अल्लाह के जेको बुलंद ऐं बाला आहे। अम्मा चेती जने ॿार ॼमंदो आ त ॼमण सां ॿार जो नाणो कटबो आ, बार जो नाणो कटबो आ। इरादो कयो सी ताणे महबूब मुस्तफ़ा जो नाणो कटऊं, छो त इन नाणे जे ज़रिए दुन जे ज़रिए मां जे पेट में रब रोज़ी खाराईंदो आ। इरादो कयो सी त इहो नाणो कटऊं। आतिफ़ी आवाज़ आया, इहा गणती न कयो, न कयो, या परेशानी न कयो, छो त मां अल्लाह पंहिंजे मासूम मोहम्मद के अम्मा जे पेट में सिंगारे सवारे पो मोकिलियो आ। हाँ भाई, असांजा नाणा दाइन कटिया, नर्सिन कटिया, डॉक्टरन कटिया, पर मदीने वारे साईं जो नाणो मुबारक अॻे ई कटियल। हेॾे असां वॾा थियासीं 2 सालनि जा, 3-4 सालनि जा, त अबे अम्मा असांखे तोर करायो। तोर थियो न बाबा, तोर थियो, असांखे गोॾ पारायो, हजम असांखे सभु कुझु ॾिसी वियो, तोर करे वियो। फरमाए इरादो कयोसीं त मासूम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो तोहर मुबारक थिए। आतिफ़ी आवाज़ आया, इहा तकलीफ़ न कजो। ऐं नबी से पाण भी फरमायो, अन वुलिदतु मुतहरन अन वुलिदतु मख्तूना। फरमा मां मोहम्मद उहो आहियां जो मुंहिंजो तोहर मुबारक अल्लाह अॻे ई करे छॾियो। मता मुंहिंजे मासूम नबीअ जी नंग ते कंहिंजी नज़र पवे। अम्मा बीबी हलीमा चेती मां 4 साल मिठे मोहम्मद जी ख़िदमत कई सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बचपन में अम्मा हलीमा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के गुस्ल कराईंदी, मासूम मोहम्मद के कपड़ा पाराईंदी। अल्लाह जो कसम मां बीबी हलीमा थी चवे, मां भी करे महबूब जो नंग न ॾिठो। हालांकि तव्हां सां नंढा हूंदा से कांच में सुथण में पेशाब कयूं, पेपर ख़राब कयूं, असांजो काकूस वही वञे, अम्मा वेचारी जीजल असांखे धोए पाक साफ़ करे असांजी कांच सुथण लही वञे। वाह सोना नबी तुझी अज़मत तो कुर्बान। बीबी हलीमा चेती मां मासूम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा कपड़ा बदलाईंदी हुअमि त मांखे 2 मलाइक नज़र ईंदा हा, जिनजी रब ड्यूटी हई जन्नत जा सावा रुमाल मुश्क अंबर जी खुशबू लगल मासूम मोहम्मद जे जिस्म के नंग के ढके छॾींदा, जो सोने जी उघड़ ज़ाहिर न थींदी। एॾो कमाल वारो नबी अल्लाह ताला असांखे। मुशरिकनि जे मौलविन खे कहिड़ी ख़बर नबी छा थींदो आहे। हुज़ूर जे शान खे सुञाणनि त इहे उलमा देवबंद सुञाणनि।
वाह मुझा हबीब तवज्जो कयो वक्त मुख्तसरा अल्लाह अकबर जरे विलादत थी अम्मा चेती इरादो कयो सी त मासूम के भला गुस्ल कराया अना इरादो मस कयो से मलाइक लही आया मुझे मासूम मोहम्मद के मथे खणी विया कुछ टाइम का पो मलाइक खणी आया चवण लगा आमिना ही दुनिया जो बार छोड़िया ही जन्नत जो घोटा इने के असा मलाइकन पेरो गुस्ल आसमान ते जमजम जे पानी सा करायो केड़े पानी सा जमजम मां जरे या हदीस पढ़ी तो मां पांजे बाबे साईं को पुछियो बाबा अल्लाह ताला वट त जन्नत जो पानी भी होयो अल्लाह ताला जमजम जो पानी मन मक्के पाक मो घुराए नबी साईं के मलाइकन के जे इते मथे टे चौथे आसमान ते तड़ करायोस इन मासूम नबी के जमजम जे पानी सा छो मुझे बाबे साईं फरमायो इहो ही सवाल साईं बेर वारन मुर्शिद को मां कयो साईं बेर वारन इहो जवाब दिनो शाह साहब अल्लाह ताला वट जमजम जो पानी जन्नत वारे पानी को शान में मथे आ साईं किया फरमाए त जेको जमजम जो पानी आ न अल्लाह वट इन करे मथे आ छो त जमजम जो पानी अल्लाह जे हुक्म जी बरकत सा निकतो आ बियो हरम पाक जी जमीन मो निकतो आ जो इस्माइल अलैहिस्सलाम जे पैर जी खुड़ी जी बरकत सा निकतो आ चौथो जमजम जो पानी हजरत जिब्रील अलैहिस्सलाम नूरी मखलूक जे सरदार जे पर जी बरकत सा निकतो आ ऐ पंजो जमजम जो पानी तवा असा जे ला वडी बरकत आ जो मिठे मोहम्मद पाक ओभर करे उम्मत ला रखियो आ मां दुआ तो क्या अल्लाह ताके जमजम जा जग नसीब कराए हला वक्त आखिरी गालियूं तवज्जो के मुझो कलाक पूरो थियण वारो मां के अगते वणणो के प्रोग्राम ते अल्लाह अकबर कबीरा मदीने जे मीर मुझे मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दर पे खड़के आमिना चे भी केरा दरवाजे ते अम्मा मां दाई आया मक्के जी मौसम सही न हुंदी दायूं बार खणी वेंदियूं अम्मा खबर पई आ तो वट भी बार जावा चे बिल्कुल जायो आ नालो शातस चे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पी जो नालो चे ख्वाजा अब्दुल्ला अम्मा पी जिंदा तस चे नाना यतीमा 300 दायूं बीबी आमिना जे दर तो खाली वयो मिठे मोहम्मद के कोन खणी वयो अम्मा जी अखिल मो पानी अची वियो अम्मा आमिना रोई करे चेती मुझा अल्लाह मुझे पुट मोहम्मद के का दाई न खणी वई 300 दायूं यतीमी जो तानो हणी वयो त वडेरन जा बार खणो भोतारन जा खणो सरदारन जा खणो खजन जे बागन जे मालकन जा खणो इन यतीम मो छा मिलंदो त बीबी आमिना दिल में दाह कई मौला है मुझो मुड़स जिंदा रखे आ अब्दुल्ला मुझे पुट मोहम्मद के दिसी खुश थिया रांदी का वठी देसा कुलन ते खणी मुझे मोहम्मद के मक्के जी घिटन में घुमाया हातिफी आवाज ता चन आमिना तू चे यतीमा अलम यजद क यतीमन फआवा आमिना दुनिया जा बार दुनिया जे रांदी कन सा रांद खेरंदा पर जे तुझे मोहम्मद के रांदी कन जी जरूरत पई त आंगुर सा इशारो कंदो त चोरिय जो चंडो रांदी को करे दींदो मास नबी साईं जो चाचो आ अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जरे मुसलमान थियो साईं जन जी उम्र 42 45 साल त नबी साईं के चे ओ भाईटा मोहम्मद मां तोखे नंढे होंदे को सुञाणा तो तू नंढो होंदे बीबी आमिना जे घर सुमी पे होंदे तू आंगुर हिय कंदे त चंद्र हिय थींदो आंगुर हिय कंदे जे नंढा बार कंदा न चंद्र हिय थींदो मां समझी वम त मुझो भाईटो कमाल वारो नबी आ आमिना तू ती चवे त मुझे पुत्र के मुझो बाबो हुजे मुझो मुड़स हुजे अब्दुल्ला पांजे पुत्र के मक्के जी घिटन में घुमाया ओ घोटकी वारो अल्लाह ता के भी बच्चा दिनान तवा मोटरसाइकिल ते मेरान कार ते 3D गाड़ी ते एक्सलाए ते जीलाए ते पांजे बच्चन के रानी बाग घुमायो लबे मेरान घुमायो ज़ियारत घुमायो कोहे मरी घुमायो ओ आमिना कुर्बान वना तुझे पुत्र मोहम्मद ता जे घुमाण जो टाइम आयो त मां तुझे यतीम मोहम्मद के मां अल्लाह एड़ी जाते घुमाईंदुम जाते को दुनिया जो इंसान नथो अची सके रब काथे घुमाईंदे चे तो सुबहानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना
आमिना तुझे पुत्र के घुमाण जे लाइ तू रोए थी त केरु घुमाईंदो। वन नजम इज़ा हवा मा ज़ल्ल साहिबुकुम व मा गवा व मा यंतिक़ु अनिल हवा इन हुवा इल्ला वहयु यूहा अल्लमहु शदीदुल क़ुवा ज़ू मिर्रतिन फस्तवा व हुवा बिल उफ़ुक़िल अअला सुम्मा दना फतदल्ला फकान क़ाब क़ौसैन औ अदना फ़अौहा इला अब्दिही मा औहा मा कज़बल फ़ुआदु मा रआ अफ़तुमारूनहु अला मा यरा। आमिना तुझे पुट जे घुमाण जो टाइम आयो त वलक़द रआहु नज़लतन उख़रा इंद सिदरतिल मुंतहा इंदहा जन्नतुल मअवा। फर्शन को अर्शन ते जुतिया सां घुमाईंदोमांसि। हाँ साईं, बाक़ी जेकॾहिं 300 दायूं न खणी वयूं त इन में बि मां अलाह जो राज़ आहे। जागो था बस आख़िरी ॻाल्हियूं तवजो कयो, मोती ॾेई वञा। आमिना तुझे पुट मोहम्मद खे इन करे 300 दायनि जी झोल न ॾिनी छो त इन्हनि जी झोल बि पलीत हुई, तुंहिंजो मोहम्मद पाक हो। ये मुशरिका दायूं इन्हनि जे लाइक़ ई न हो मुंहिंजो सुहिणो मोहम्मद। मां हिते नुक़्तो ॾेई वञा तव्हांखे घोटकी वारो, हिन दौर में भी उहे सैयद उहे पीर मुर्शिद जेके माण्हुनि खे पंहिंजे पेरनि जा सजदा कराईंदा आहिनि, गाॾीअ जा टायर बि चटाईंदा आहिनि, जेके क़बरुनि ऐं झंडनि जा सजदा कराईंदा आहिनि। भली उहे पीर सैयद भी 20-20 उमरा करे अचनि, हज करे अचनि, मिठे मोहम्मद जे रोज़े ते सलाम ॾेई अचनि, पोइ बि नबी जी शफ़ात को हिन दायन वांगुरु महरूमुन, छो त मोहम्मद पाक जी शफ़ात उन खे मिलंदी जंहिंजे दामन में तौहीद जी ख़ुशबू आहे। चओ चओ बेशक, मां इशारे ते घणो सम्झायो वियो आहियां, हथ मथे करे जो तौहीद न छॾींदासीं, अल्लाह जो दर न छॾींदासीं। बाक़ी तोखे ॻाल्हि वणे न वणे, इहा अल्लाह जी चूंड आहे मुस्तफ़ा जे आराम जे लाइ। रब साईं बचपन में मुंहिंजे मोहम्मद जे आराम जे लाइ बीबी हलीमा जी झोल चूंडी। ॾाढा ॾाढा जो सुभान अल्लाह। बचपन में अल्लाह बीबी हलीमा जी झोल चूंडी ऐं मिठे मोहम्मद जे आराम जे लाइ जवानीअ में रब सिद्दीक़ जी झोल चूंडी। सिद्दीक़ 3 ॾींहं 3 रातियूं गार में मिठो मोहम्मद निंड थो कराए, ईअं पियो चमके, ईअं पियो चमके। कलवड़ साहिबो, बीराणी साहिबो, जीअं तव्हांजे जलसे में सैयद हबीबुल्लाह शाह जे हथ में क़ुरान थो चमके, मुझो सोनो ईअं पियो चमके। मौला अब्दुल शकूर दीनपुरी जी क़बर ते अल्लाह रहमत करे। दीनपुरी चवंदो हो त दुनिया में 2 क़ुरान आहिनि, हिकिड़ो ख़ामोश क़ुरान आहे, ॿियो ॻाल्हाइण वारो क़ुरान आहे। ख़ामोश क़ुरान जो रोज़ तव्हां दीदार कंदा हो। सिद्दीक़ तो चए मां ॻाल्हाइण वारे क़ुरान जो दीदार कयो। तव्हां 3 ॾींहंनि में हिन क़ुरान जो ख़त्म कढो। अबू बकर बि 3 ॾींहं 3 रातियूं गार में मिठे मोहम्मद जे चेहरे जो ख़त्म कढो। तोखे सिद्दीक़ नथो वणे, तुंहिंजी क़िस्मत ख़राब आहे। अल्लाह खे एॾो थो वणे जो जवानीअ में रब निंड ई सिद्दीक़ जी झोल में कराई मुस्तफ़ा खे। वरी 12 रबिउल अव्वल ते अल्लाह नबी साईं खे पाण ॾे घुरायो। तोखे अम्मा आयशा नथी वणे, तुंहिंजी क़िस्मत ख़राब आहे। रब तो चए मिठा नबी बचपन में बीबी हलीमा जी झोल में सुम्हारियो माए, जवानीअ में सिद्दीक़ जी झोल में सुम्हारियो माए, पाण ॾे घुरायो माए त बीबी आयशा जी झोल में सुम्हारियो। सो मुंहिंजा दोस्तो, असांजे मथो हक़ आहे त असां रबीउल अव्वल जे महीने में नबी साईं ते सलात घणी पढ़ंदो इंशाअल्लाह। ऐं 12 रबिउल अव्वल ते नबी साईं दुनिया छॾे विया। घोटकी वारा तव्हांखे 2 शयूं ॿुधाए विया। ओ मुंहिंजी उम्मत, मां वञांव थो 2 शयुनि जी पारत थो कयां। अस्सलात अस्सलात अस्सलात, नमाज जी पारत अथव, नमाज जी पारत अथव। हे नबी साईं जी वसियत अथव। ओ मुंहिंजी उम्मत नमाज पढ़ी अचिजो, न त महशर में मां नबी न सुञाणींदोमांव। जेको नमाज पढ़ी ईंदो उन जा 5 ई उज़वा वुज़ूअ जे करे 14 जे चंड खां वधीक चमकंदा, मां मोहम्मद सुञाणे हथ पकड़े जन्नत में वठी वेंदोमांसि। चओ इंशाअल्लाह 5 वक़्त पढ़ंदासीं। ऐं ॿियो, वमा मलकत ईमानुकुम, नौकरनि ते सख़्ती न कजो, मुलाज़िमनि ते सख़्ती न कजो। पंहिंजे हेठों जेके पघार ते रखियल अथव उन्हनि जो ख़्यालु कजो। जेको खाओ उन्हनि खे बि उहो खारायो। पंहिंजे नौकरनि ऐं मुलाज़िमनि खे जेको लिबास पायो उन्हनि खे उहो वठी ॾियो, छो त नबी साईं दुनिया में वेंदे मज़दूरनि जी पारत कई आहे। अल्लाह ताला मुझे कलमात क़बूल फरमाए। अल्लाह तव्हांजे वेहण खे क़बूल फरमाए। ज़िंदगी रहंदियूं, वरी मुलाक़ातूं थींदियूं।
अल्लाह से असांजो ॿुधाइण क़बूल फरमाए। अल्लाह से हाफ़िज़ साहब जी मेहनत क़बूल फरमाए। भाऊ नासिर हुसैन जी, भाऊ अरबेलो साहब जी मेहनत क़बूल फरमाए। ये सीरत जो जलसो थियो, या अल्लाह असांखे हुज़ूर जी सीरत ते हलाए। अल्लाह नंढनि वॾनि गुनाहनि खां बचा। या अल्लाह उहे कम करा जिन ते तू बि राज़ी, तुंहिंजो रसूल बि राज़ी। या अल्लाह असांजी कमी कोताही माफ़ फरमा। या अल्लाह इन दुआ में अच्छी दाढ़ी वारा वेठा आहिनि, माखों वधीक परहेज़गार वेठा आहिनि। अल्लाह से सभिनी खे शफ़ाए कामिला आजिला अता फरमाए। बहु अब्दुल कादिर कोलाची साहब चिट्ठी लिखी मोकिलियो आहे त मुंहिंजे लाइ दुआ घुरो। अल्लाह ताला उनखे शफ़ाए कामिला आजिला अता फरमाए। मुंहिंजा अल्लाह जेके बीमार आहिनि अल्लाह सभिनी खे शफ़ा ॾे। या अल्लाह बीमारी ॾींदो बि तूं आहे, शफ़ा बि तूं ॾींदो आहे। मुंहिंजा मौला तू रहीम करीम रब्बा दुनिया में घुराई, असांखे ईमान कामिल सां घुरा, एहसान कामिल सां घुरा, इस्लाम कामिल सां घुरा। आख़िरी वक्त हुजे असांजो ख़ात्मो कलमे ईमान सां नसीब फरमा। सॼी ज़िंदगी तौहीद ते रहा, सहाबा अहल बैतन जी ग़ुलामी नसीब फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। वसल्लल्लाहु तआला अला रसूल खैर खल्क़िही मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन सुम्मा अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह।